मुखे एकड़ी जाते एकड़े दोस्त वाक्यो बुधायो चे ब भायर रहंदा एकड़े भा जो घर हो मथे माड़ी ठेल एकड़े जो हेठ एकड़ो हो वडो नेक नमाजी तहज्जुद गुज़ार परहेज़गार मुत्तकी बियो जो कोई न जो भाव मथे रहंदो वडो शराबी हो गुनाहगार उन में वडा ऐब हा सदाई निमाज़ी उन ते बिगड़ियल होंदो कावड़ियल होंदो नाराज होंदो ते हे टेड़ो टेड़ो हर घड़ी मानू जे सामून जा ऐब कढंदो हो हे असा जो भाव शराबी हेड़ो गंदो हेड़ो लुचो लोफर हो जो नंडो मथो लही इंदो त वडे जी तारीफ कंदो अदा असा जो भाव डाडो भलो आ कदे इन जी शिकायत न की जे असा जो भाव डाडो नेक आ मां यो वाक्यो पढ़ियो वो नंडो भा मथो लही आयो च जेकर अज अधे के वनी करे परचाया मां वडियूं गलतियूं कयो त अधे के सतायो थम ए वडो वरी कुदरत अल्लाह जी वरी हेठो मथे पे चढ़े वने वने मां नंढे के समझाया त शराबन का मोड़ गलत आदतन को मोड़ खुदा रुसी विंदुई हलंदे हलंदे रस्ते में या पान में एक बे सा टकराया ही कोन रस्ते में मौत अची वन दम परवार थी वन अल्लाह से फरमाए तो मलाइको जी मुजा रब्बा फरमाए हे जो शराब खोर हो जानी हो लुचो लोफर हो अज मां अल्लाह वटन जी एकड़ी नेकी कबूल पेजी वई आ जे करे बख्शे जन्नत थो न्यास इन निमाज़ी के जहन्नम के तरे में मलाइको दाखिल क्यों मलाइक चवन था मौला सदी जिंदगी इबादत कई थी इबादत की पर पंहिंजी तारीफ कंदो मां कंदो हो मां रब इन जूं इबादतूं चट कयूं हिन हो गुनाह कंदो हो पर तौबा ताइब थींदो माफियूं घुरंदो हो पान के चवंदो मां किनो आ हे चवंदो भलो हो नी भले के किनन वारी लिस्ट में हणायो थमाम बुरे के वरी नेकन वारी लिस्ट में हणायो थमाम तडे भेटाई घोटो तो चवे अगे ही त पाओ न त मणन के मोट केडी भी इबादत करे पर मां थी वस शैतान केडी इबादत कई एडी इबादत कई का जमीन जो टुकड़ो कोन छड्यो हुई इंच कोन छड्यो हुई जिते सजदो न क्यो हुई मुसलमानों कलमे वारो वडाई तकबर में भरजी वियो चे मां भलो मां भलो मां भलो पान के भलो न कर जंहिंखे रब भलो करे शैतान के अल्लाह से फरमायो आदम अलैहिस्सलाम जो ताज़ीमी सजदो करो उसजुदू लि आदम इनकार के फसजदू इल्ला इब्लीस अबा वस्तकबर वकान मिनल काफिरीन नहजु के इनकार कोई काफरन मुक्ति हो अल्लाह संजने चो आदम नबी जो ताज़ीमी सजदो करचे मान कंदम चे न खैरुम मिनहु खलकतनी मिन नारियु व खलकतहु मिन तीन चे मां भलो आ मां वारी बीमारी को रब बचाए दुनिया में कोई न चवे तो मां हेड़ो भलो ना मत तोखो को गुनाहगार को एड़ो अमल हुजे रब राजी थी जन्नत दई छडे वो ओ गुनाहगारो तवा भी पंजे गुनाहन ते पेशेमान थियो मोटी अचो रब जे दर ते ए भलारो महीनो अचे वथो रमजान सोहणो महीनो अचे थो रहमतुन जा मीह वसाईंदव अचो हिन महीने में रब को गुनाह जी माफी वठो मन रुठल राजी थी जन्नत दई छडे भलारो महीनो आ रमजान शरीफ सदोरड़ो महीनो आ नबी से फरमाए हिन महीने में जो रोजेदार के रोजा रखराइंदो अल्लाह उन जे खाते ते रोजे जो सवाब लिखराइंदो चओ न सुभान अल्लाह पान फरमाइन ता जो रोजेदार के रोजो तो खोलाए अल्लाह उनी बाने जे खाते ते रोजे जो सवाब तो लिखराए सहाबा जो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रोजे खोलाइण जी ताकत न हुजे पो त महरूम थी विंदो नबी से फरमाए मां ये नथो चवां के ड्रो करे रोजो खोलायो पान करीमन फरमाए खारक के दाने सा रोजेदार के रोजो खोलाइंदो पो भी रोजे जो सवाब मिलंदो साहबा जो या रसूलुल्लाह के वट खारक न हुजे मुझे साईं फरमाए मुझे दिलबर नबी फरमायो रहमत दो आलम फरमायो खीर जो ढको हुजे साईं के वट खीर न हुजे फरमाए लस्सी जो ढको हुजे साईं लस्सी न हुजे फरमाए शरबत जो ढको हुजे साहबा जो साईं ये शयूं न हुजन पो त रहजी विंदो मदीने जे मीर फरमाए फिके पानी सा रोजेदार के रोजो खोलाईंदो पो भी अल्लाह उन बाने जे खाते ते रोजे जो सवाब लिखराईंदो सखी महीनो थव फरमाए युजादु फीहि रिज़्कुल मोमिन अल्लाह से इन महीने में मोमिन जे रिज़्क के वधाईंदो आ फरमायो हिन महीने में सखावत कयो हिन महीने में सखावत कयो हिन महीने सा प्यार कयो असा वरी बेन महीने में भी सखावत बंद रमजान में भी बंद वेंदो गंढियूं दींदो जणो कब्र में खणी विंदो अल्लाह पैसो देव दौलत देव मिल्कियत देव त हिन महीने में सखावत कजो अरब सगोरा मक्के मदीने वारा रमजान शरीफ में एजू सखावतू कंदा आहिनि 11 महीना कमाए हिन महीने में दरिया वहाईंदा आहिनि चओ न सुभान अल्लाह
असां 11 महीना भी कमायासीं पोइ भी रमज़ान लाइ कुछ न कयोसीं। मुंहिंजो हिकिड़ो यार हो मूंखे ॿुधाईंदो चवंदो फलाणो हमरा ॾिसो था वॾो पैसे वारो हो जे अहिड़ो ज़ालिम आहे जो हिन रमज़ान शरीफ़ में घर में बोरटो दाल जो बोरटो साईं बटालुनि जो भरियो छॾींदो आहे। ॿारनि खे चवंदो आहे वञी खाओ, पाण वरी एॾो सखी आहे कि रमज़ान में वरी मस्जिदनि जा पासा ॻोल्हींदो वञा उते रोज़ेदारनि सां गॾिजी मानी खावां पर पंहिंजे घर में न पचाईंदो। पाण दाल ते पाण हिन शइ ते गुज़र कंदो पर रमज़ान शरीफ़ जे अंदर पंहिंजे घर में बच्चन जे लाइ कुछ न कंदो। मुझे नबी फरमायो हिन महीने में सखावत कयो त रब तव्हां खे वरी वधाए ॾे। फरमाए शहरुन अज़ीम, नबी तो फरमाए वॾो महीनो अथव। सहाबा जो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾो कीअं? ॿियनि महीननि में 30 ॾींहं भला हिन में 35-40 ॾींहं आहिनि। फरमाइनि ॾींहं साॻा आहिनि पर इज़त में शान में मर्तबे में मक़ाम में मथे आहे छो त हिन महीने में रब जे क़ुरान जो नुज़ूल थियो आहे। चो इंशाअल्लाह रात जो तरावी भी पढ़ंदासीं ऐं असर जो जागो वारनि सां उथी वरी मस्जिद में अची तहज्जुद भी पढ़ंदासीं। हे नेकिन कमाइण जो महीनो अथव। गुनाहनि खां पाण खे बचायो, मोटी अचो रुठल रब खे रिझायो। अॼु बचड़नि जी दस्तार ॾिसी ॾाढी ख़ुशि थी आहे। मां करोड़े मुबारक उन्हनि जे पीउ मां खे ॾियां थो, तव्हां खटे विया हो। नबी से फरमाए मन करा अल कुरान व अमिल बिमा फीहि उल्बिस वालिदाहु ताजन यौमिल क़ियामह ज़व्वुहु अहसन मिन ज़व्वि शम्स। मुझो सोनो तो फरमाए क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह से कुरान मजीद जे पढ़ंदड़ जे अबे अम्मा जे मथन ते सोना ताज सजराईंदो। साईं उहे केॾा सुहिणा हूंदा, बल्फर जी रोशनी हुंदन, सिज जॾी हुंदन, चंद्र जॾी हुंदन। फरमाए ज़व्वुहु अहसन मिन ज़व्वि शम्स। मुझो नबी तो फरमाए जंहिंखे सिज चंद्र भी ॾिसी शकी पिया थी। अल्लाह तहां असांजे बच्चन के कुरान सां नीह निभाइण वारो बणाए। चो इंशाअल्लाह मां दुआ थो कयां हिननि बच्चड़नि कुरान पढ़ियो आहे अल्लाह हिननि खे हाफ़िज़ भी कंदो, कारी भी कंदो। चो इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे न आहे जो आलिम भी थींदा। मां दुआ करण आयो हाँ अल्लाह हिन मजलिस के क़यामत ताईं आबाद करे। अल्लाह से ज़िंदगी दे, ताकत दे त सोहणे नबीअ जो मुल्क मदीनो भी ॾिसूं। बस अल्हम्दुलिल्लाह मुझो उसूल आहे स्टेज ते को अचे भली मां 5 मिनट वाइज़ कयां भी चवंदो हाँ लहां, पर जे हाजी गुल मोहम्मद जो इहो कमु शुरू आहे त पोइ मां न लहंदो मां साईं वाइज़ कयां या बस कयां। हे हाजी गुल मोहम्मद खुशामद नथो कयां, मोटायूं छो थो वञी? रख बाबा मोटाए बाना जेके खड़ी अचे बिस्मिल्लाह करे रख। हे हे माशाअल्लाह न साईं वो अल्हम्दुलिल्लाह हिते असांजो पैकेज मां दुआ थो कयां अल्लाह सभिनी मुसलमाननि खे मदीने जे मीर सां सच्ची मुहब्बत नसीब करे। आमीन चओ। बस अल्हम्दुलिल्लाह हे मुझो सफ़र जो साथी हिकिड़ो गज़ल पढ़ंदो पर नबी साईं जे मुल्क जी सिक में, सोहणे जे शहर जी सिक में। पर ईअं हाणे तव्हां न वेठा हुजो हाजी गुल मोहम्मद वस न घटायो आहे पर तव्हां भी न घटाइजो। सफ़ाई बाहूं बंद करे न वियो, थोड़ी मणी सखावत की आदत भी हुजेव, सखी थींदो इंशाअल्लाह। हिन साल मदीने वेंदो न त 7 सालन ताईं हिते वेठा हूंदो। मां दुआ करण आयो हाँ अल्लाह सब के मक्के मदीने जो दीदार अता फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।